जी आमद ईद मिलाद वकई हबीब जी आमद में असां ईद मिलाद वकई हबीब जी आमद में हितां खाली कोफ न वेंदो रब झोलियूं भरे अॼु ॾींदो हितां खाली कोफ न वेंदो रब झोलियूं भरे अॼु ॾींदो रब झोलियूं भरे अॼु ॾींदो वसी रहमत आहे पई हबीब जी आमद में वसी रहमत आहे पई हबीब जी आमद में। इंसानी दोस्त ऐं बहितरीन नात ख़्वान शौकत हुसैन चांडियो आशिकाने रसूल जेको पंहिंजे नातनि जे ज़रिए पंहिंजे आका जो पैगाम पंहिंजे नातनि ज़रिए घर घर ताईं पहुचायो आहे। जंहिं आशिकाने रसूल में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल पैगाम खे नातनि जे ज़रिए आशिकाने रसूल खे ॿुधायो ऐं चयो त असांखे पंहिंजा फर्ज़ पूरा करणु घुर्जनि पंहिंजे पालणहार जी इबादत करणु घुर्जे निमाज़ पढ़णु घुर्जे रोज़ा रखणु घुर्जे जंहिं सां असीं पंहिंजी आख़िरत संवारे सघूं था।